मोहब्बतन जो माग दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं मोहब्बतन जो माग जी ड्रामे जी अॻिते कहाणी। जेको हाणे ड्रामो हलंदो आख़िर इन जी कहाणी अॻिते छा आहे ऐं आख़िर ही एॾा जेका अदाकार ड्रामे में किना सिना लटा पाए घुमी रहिया आहिनि इहो छाजे करे कयो वियो आहे। बिल्कुलु दोस्तों काफ़ी सारियूं ॻाल्हियूं मोहब्बतन जो माग ड्रामे जे हवाले सां तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों आख़िरकार राति मोहब्बतन जो माग हली वियो ड्रामो ऐं तव्हांखे काफ़ी अरसे खां वठी मां ॿुधाईंदो पियो अचां ड्रामो हलंदो ऐं राति तव्हां ॾिठी ऐं क़िस्त ऐं तव्हांखे ज़रूरु क़िस्त वणी हूंदी। दोस्तों तव्हां पुष्पा फिल्म ॾिठी हूंदी अल्लू अर्जुन जी, उन में उन खे एॾो किनो ॾेखारियो वियो। हर को तनक़ीद करे पियो त हीउ एॾो बेसुरो मतिलबु कारो कलर छो ॾेखारियो वियो, लेकिन उहा फिल्म एॾी त कामयाबु थी, उहा बि जंग जे हिसाब सां हुई ऐं उन जो ॿियो पार्ट हाणे अचण वारो आहे। मोहब्बतन जो माग बि दोस्तों हिकु अहिड़े ग़रीब ॻोठ जी कहाणी आहे जिते गुरबत घणी आहे ऐं फ़सुलु जेको आहे उहे वस ते थींदा आहिनि ऐं पाणी जी वॾी कमी आहे। इन जे करे हिन जो जेको ॾेखारियो वियो आहे सिस्टम यानी ग़रीब गुरबत जे हवाले सां ऐं उहो बहितरीनु ड्रामो अॻिते हली साबित थींदो। मोहब्बतन जो माग दोस्तों मोहब्बतन जो माग जा जेका बि किरदार आहिनि कुल बहितरीनु आहिनि। अञा काफ़ी किरदार अॻिते हली इन में एड थींदा जीअं कमाल खान आहे ऐं ॿियो वरी पीरो आहे यानी खजू, उहो बि अॻिते हली 60 या 62 क़िस्त खां पोइ उहो बि मोहब्बतन जो माग ड्रामे में एड थींदो। लेकिन जीअं हाणे ड्रामो तव्हांखे बहितरीनु लॻे थो, ख़ुशी आहे, इन में कॉमेडी आहे, अॻिते जीअं जीअं वधंदो वेंदो ड्रामो ऐं ॾुखनि सां भरिबो वेंदो ऐं बहितरीनु ड्रामो थी वेंदो। दोस्तों ख़ुदा हाफ़िज़।